नारे पीर, नारे मुर्शिद करीम। नजारो निर्वार तिरिया फसायो पहनो निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम तमाम आले सुन्नत जमात बरेलवी मसलक वारा सज्जल गोठ जे रहवासी खास असांजे मुर्शिद करीम सखी सरदार मशहूरन वारे साईं जी जमात कासमिया अज पंहिंजे मुर्शिद करीम जे सन्नत नब्बे कचई करे सज्जल गोठ में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ मनाए रहा है। महबूबा करीम जे मुतबर्रक महीने जे तशरीफ आवरी में अज खुशी में नथा मापन आई खत्म नबूवत के सिलसिले सा मुनाक़िद भी जलसो थियल है। इंशाअल्लाह तबारक व तआला जमायत दी वेंदी असांजा पोइते तमाम भला मुकर्रर अचण वारा आहिनि, मशाइख़ उफ़ाम तशरीफ़ फरमा थियण वारा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन तमाम असांजो मुर्शिद करीम जे हिन तॾे ते सखी साईं जे हुज़ूर में अचण क़बूल फरमाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन वरी ख़ैर सां तव्हांखे पंहिंजनि मांगनि ते पहुचाईंदो। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो, वो सिर्फ समझण जी ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जहीं भी सुन्नीअ खे अक़ुल सलीम अता फरमायो आहे उहो बिल्कुलु सम्झी थो वञे। बाक़ी जंहिंजे दिमाग़ में दुश्मनीअ जो, इनाद जो, अदावत जो भूसो भरियल आहे उन्हीं जे दिमाग के भली धक्कन सां कुटे छॾ को असर को न थींदो। मोहब्बत वारे जूं मोहब्बतूं वधंदियूं रहंदियूं, दुश्मननि वारे जूं दुश्मनियूं वधंदियूं रहंदियूं। अल्लाह उहो अखर सां तव्हांखे ॾेखारींदो जो रसूलुल्लाह जे लिवाल हमद जे झंडे जे हेठां लबैक या रसूलुल्लाह जे चवण वारा मौजूद हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तब अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में इरशाद फरमायो त पंहिंजे रब जे नेमत जो खूब चर्चो कयो। पंहिंजे रब जे नेमत जो खूब जिक्र कयो, खूब चर्चो कयो। उहा कहिड़ी नेमत आहे? अल्लाह जे ज़ात बाबरकात जूं एतिरियूं त पंहिंजनि ॿारनि जे मथां नेमतूं जारी ऐं सारी आहिनि जन के वास्ते अल्लाह रब्बुल आलमीन ने भी कुरान में इरशाद फरमायो। खुदा तो फरमाया पे तब इन तो उतु निअमत अल्लाह ला तो आई उहान नेमत जन जी उन्हनि ना शुक्री कई। उहान नेमत अल्लाह ताला जा प्यारा महबूब करीम आहिनि। सुभान अल्लाह। मालूम जो ते इंडिया नेमत जी नाशुक्री काफरन कई काफरन कई बार के तबाही में लाहे छयूं पर पंहिंजे कौम के भी तबाही में घर में लाहे छयूं।
बाकी जन आशिकन में इन नेमत जो कदर कयो, इन नेमत जो शुक्र कयो, रात दी उन्हनि जे ज़बान ते याद पे यूं बिस्मिल्लाह चवा, पे यूं बिस्मिल्लाह चवा, मुझा जीव आए जानबा, मुझा हर मोमिन जा सब पूरा क्या मतलब, तोखे असांजे मोकिले हे रहम कयो वा रब, न त काॾे असां कोछड़ा ऐं काॾे तुंहिंजा कुर्ब, अचे पिरी अण लभ मिले गुलाम नबी ग़रीब सां, से जऊं सना पढ़ंदे मन निकरे मुंहिंजो साह, इहा ड्यूटी असां खां शन खसींदो न अल्लाह, वक़्फ़ हर वक़्त है पिरिय काड़ पसाह, हज़ारनि सदन मूं जे हिकिड़ो ॿुधे शहंशाह, त ग़ुलाम नबी गुमराह कॾहिं थींदो कीनगी। पंजी क़ुरान मजीद जी आयत मुबारक ॿुधो, अल्लाह ताला तो फरमाबो त सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, बेशक जरूर उन ॾींहुं तव्हां खां नेमतुनि जी पुछा थींदी। सोना मुर्शिद जे सदके कुछ लफड़ा चोरियो मुंह खोलियो, अल्लाह रब्बुल आलमीन तो कुरान मजीद में फरमातो त बेशक जरूर उन ॾींहुं मन क़यामत जे ॾींहुं तव्हां खां नेमतुनि जी पुछा कंदो। रब फरमाईंदो त अखियूं ॾिनियूं माए नेमत ॾिनी माए, अंधो न कयो माए जो सकल जे ॻोठ में घिटनि में पिनंदो वधे हा, इहा जो नेमत ॾिनी माए ॾे ख़बर त इन्हनि अखियुनि सां छा ॾिठी। क़ुरान खे ॾिठी, मुंहिंजे वलीअनि जे चेहरनि खे ॾिठी, कन पातालनि में रननि खे तकींदो ॾिठी, शैतानी कम ॾिठई या रहमानी कम ॾिठई, हथनि खां ख़ुदा जी ज़ात पुछंदो ॾियो ख़बर हीअ तव्हांखे नेमत ॾिनम, हिननि हथनि सां कहिड़ा कम कयव, भला माल ॿधव, भला खून कयव, या हिननि हथनि सां मुंहिंजे महबूब जा मीलाद कयव, हिननि हथनि सां मां रब जे नाले ते सदका ऐं ख़ैरात कयव, हिननि हथनि सां मां रब जो कलाम क़ुरान मजीद खणी उन्हीअ जी ज़ियारत ऐं तिलावत कयव। अहिड़े तरीक़े सां एतिरो माल ॾिनो माव, इहो काथे ख़र्च कयो आहे? पुटनि जे शादियुनि ते कयो आहे, धीअनि खे ॾाज ॾिनव, त ओड़ो पाड़ो ॿुधी करे वाह करे ख़ुशामद करे ख़ुदकारीअ जे करे अलाए तो छा छा कया, इसराफ़ जा कम कया, फज़ूल ख़र्च कयई, दोस्तनि जे मथां लख लुटायई, सब कुछ कई। अरे ॾिसो अमलनामे में त मुंहिंजे मीलाद महबूब जे ते ख़र्च थियल अथस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
उते त शिरक जूं फतवाऊं लॻियूं पियूं आहिनि, बिदातनि जूं फतवाऊं लॻियूं पियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदुसि सभु तुंहिंजा कम सजाया कया जे मुंहिंजे महबूब जी ख़ुशी करे हा। मां तुंहिंजे पुटनि जे शादी ते ख़र्च सां बदल आया, मां तुंहिंजे न्याणियुनि जे ख़ुशी में बदल आया, मां तुंहिंजे महबूबनि ऐं दोस्तनि जे ख़र्च ते बदल आया। तव्हांजा त दुनिया में सभु महबूब हा, मां रब जो त इहो हिकु महबूब महबूबे खुदा का कोई हम पाया नहीं है, इस शान का मुरसल कोई आया नहीं है। बेमिसल ने महबूब भी बेमिसल बनाया, वहाँ जिस्म नहीं है तो यहाँ साया नहीं है। खुदा बाजे खुदा यमे बेमिसला, मुस्तफा बाजे मुस्तफा यमे बेमिसला। हर एक नेमत जो क़यामत जे दिहाड़े पुछंदो, पर रब्बुल आलमीन जेड़ी मतलब सुन्नत जमाए त लब्बैक या रसूल अल्लाह वारन जा दफ्तर खोलनाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त अज में मथों मथों परे नक़लत मुस्तफा जो मीलाद लिखला। खुदा फरमाए तो अॻिते अमल ई न ॾिसो, सिर्फ़ु हिकु अमल जे करे जन्नत ॾे मोकिले छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो चवे पियो त तान दिलियूं राज़ी कयूं सारी दुनिया जूं दाता, घोट न पिया घर आंगना जे पेर जॾहिं पाता। अचण सां राणो रुनो जंहिंजे रुवण रंग लाता, ॿी का ॻाल्हि न ॿोल हुई हुया उम्मत ले आता। जन्नत जे जागीर जा अॼु खुली विया खाता। जन्नत जे जागीर जा अॼु खुली विया खाता। निभाए नाता मखे सर महबूब सां, ज़ेयऊं सुंदह जे खड़ियूं हूंदासीं जग में, त इश्क रसूल करीम जो रखबो रग रग में। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो आवाज़ ॿुधी तक में पंहिंजूं चीचूं नेड़नि ते रखी असां चुमंदासीं अॻ में। शलबानीअ जे वॻ में खे ग़ुलाम नबी बि कढियो वञे। सुभान अल्लाह, सुभान। शहीद कुरान मजीद जी आयत मुबारक ॿुधो, ॿुधंदव न? अल्लाह ताला तो फरमाए पियो त वइज़ा अज़क़ना नास रहमतन फरहू बिहा व इन तुसिबहुम सय्यअतुन बिमा क़द्दमत अयदीहिम इज़ा हुम यक़नतून। अल्लाह रब्बुल आलमीन तो कुरान मजीद में फरमाए त ऐं जॾहिं असां माण्हुनि खे रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उन ते ख़ुशि थींदा आहिनि। कुरान खे पढ़े सबको, पर मुबारक उन्हीअ खे हुजे जेको कुरान खे पढ़े ऐं सम्झे। जेको कुरान खे रुगो पढ़े थो सम्झे नथो त उन्हीअ खे भिटाईअ फरमायो त कुरान पढ़ी त पुरख
न त चप न चोर चिपा तोड़े जोड़े ट्रिप तब पेर न रहंदे पिरी अचो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ऐं जॾहिं असां माण्हुनि खे रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उन ते ख़ुशि थींदा आहिनि और रहमत केरु आहे जेके बि रब्बुल आलमीन पंहिंजे मुक़दस सादे मुतलक सां रहमतूं पैदा कयूं आहिनि उन्हनि सभिनी जो असुल वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह मदीने जो साईं रहमतुन जो असला खुदा को फरमा तो जॾहिं असां माण्हुनि खे रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उहे उन ते ख़ुशि थींदा आहिनि क़ुरान जे फ़ैसिले मुताबिक़ अल्लाह ताला असांखे मदीने वारे साईं जे रहमत जो मज़ो चखायो आहे सुनी तॾहिं था ख़ुशियूं कनि चिरागान था कराइनि झंडा था लहराए बल्ला कपड़ा करे खुशबू करे वुज़ू करे तस्बीहूं करी मीलाद जे जलसे में था अचनि जेके इन भलारी नेमत खे शिरक ऐं बिदअत ऐं नाजाइज़ था चवनि उहा पुछड़ी पुरी जेका आहे बिदअत ओॾे वञो हिते ही हसना बिदअत खे भली आहे मुस्तहबा हिते माण्हू सभु वुज़ू करे अचे वेठा आहिनि तस्बीह ते सलात पढ़ंदा आया आहिनि अचे तव्हां अखियुनि सां ॾिसो त हिकिड़े कहिड़ो ख़ैर शरई कमु आहे पोइ तव्हां असांजे गिरेबा न खऊं वठो पर जे शरई लिहाज़ असांखे मीलाद मल्हायो थो वञे त भात पंहिंजा बंदि कयो न तुम हमको सदा दे न हम आहो फका करते न ये रुसवाइयाँ होती न ये बदनामियाँ होती हम उफ भी कहते हैं तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल करता है तो चर्चा नहीं होता जॾहिं असां माण्हुनि खे रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उन ते ख़ुशि थींदा आहिनि ईअं चवंदा आहिनि त अजीब घणी साल सवे गुज़रनि जीअं जीअं प्यार घणो मिले तीअं ताज़ा पूरा पवनि जंहिंजो खाइबो तंहिंजो गाइबो मूंखे माण्हू छा बि चवनि गुलाम नबी जे गुरकनि से पागल सम्झनि पाण खे चीम जमाल हबीब जो थी दुनिया में ॿियो तंगो चाढ़ो जहिते चाखवा रब रहमत वारो रंग लिखियो लोह महफूज़ में हुयो आगे अहिड़ो अंग नबी आए निसरियो सुखन वारो ससो महेसर मिस्कीन जो तहिन कीअं यागो मुझे ढोलण जहिड़ो ढंग नाम नहीं तो ॾेह खे हे रहमत जूं ख़ुशियूं था ॻाल्हायूं अॻिते ख़ुदा छा फरमायो व इन तुसिबहुम सज्जअतुन बिमा क़द्दमत अयदीहिम इज़ा हुम यक़नतून जेकॾहिं इन्हनि खे का तकलीफ़ पहुचे
सही असां सदाई घर में ॿुधंदा हूंदा आहियूं ऐं जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ पहुचे इन जे बदिले जेकी सदन हथनि अॻे मोकिलियो आहे इन आयत मुबारक जी तशरीह में उलमा ने लिखियो त देवबंद महबूब जे मीलाद में हथनि सां कुझु न मोकिलियो ॻाल्हायो नथा हाणे कोई हिसाब किताब लहण अथव छा या पंहिंजे हथनि सां महबूब जे मीलाद में कुझु न मोकिलियो ऐं हिननि आशिक़नि महबूब जे मीलाद में पंहिंजे हथनि सां लख लॻाया त इन्हनि खे भिट धणीअ सारायो पंहिंजनि लफ़्ज़नि में लतीफ़ थो चवे माण्हू घुरनि माल सुपनीअ घुरा सुपरी दुनिया दोस्त था फिदा करिया फिलहाल कयो नामन हाल मूंखे महबूबन जे अदियूं यार पुंढल मुत मोहबा मादी नकी पाड़ आया न खबर कहिया दी मूंखे दीदार खपे दिल पर जो न सोन खपे चांदी तहे पुंढल जी पेरा दी मूं निमाड़ी नसीब थे सुभान अल्लाह सती आयत कुरान पाक जी ॿुधो हाय 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 अल्लाह ताला तो अबाबत वलाला फज़लुल्लाह अलैकुम व रहमतुहु लतबअतु शैतान इल्ला कलीला जेकॾहिं तव्हां ते अल्लाह जो फज़ल ऐं उन जी रहमत न हुजे हा त तव्हां ज़रूर शैतान जे पुठियां लॻी पओ हा इन आयत मुबारक जे ठा मुफ़स्सिर ने लिखियो त हिन आयत में हिते फज़ल ऐं रहमत जो गॾु ज़िक्र आयो इन मां मुराद हकीकत में फ़क़त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो मुसलमाननि खे मुखातिब थी करे अल्लाह ताला इरशाद थो फरमाए त जेकॾहिं मां तव्हां ॾे महबूब जी ज़ात न मोकिलिया हा त तव्हां गुनाहनि जे करे तबाह थी वञो हा ऐं शैतान जा पैरोकार बणिजी तबाह ऐं बर्बाद थी वञो हा अठी आयत मुबारक ॿुधो अल्लाह ताला तो फरमा पियो त वला तुफ़सिदू फज़कुरू आला अल्लाह आयत मुबारक देखिए वला तअसौ फिल अर्ज़ मुफ़सिदीन सुभान अल्लाह अल्लाह जे नेमतुनि जो ज़िक्र कयो ऐं ज़मीन में फसाद न फैलायो
ॻाल्हायो न ॾिसी न कयो न सुभान अल्लाह अल्लाह ताला जे नेमतुनि जूं ज़िक्र कयो ऐं ज़मीन में फसाद न कयो खेड़ो न फैलायो ये हिन आयत मुबारक में फल यफरहू ते अमल कंदे ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि इहे फसादी न थी सघंदा फसादी उहे थींदा जेके हिननि खे इन्हनि ॻाल्हियुनि खां मनो कंदा आहिनि शिरक ऐं बिदअत जी फतवा ॾेई करे महफ़िल मीलाद में बम अचे उछलंदा आहिनि नथा ॻाल्हाए सही आहे गलत हो जवाब न ये आम खुशियां महबूब जे मीलाद जी दिल सां भी करे ज़ाहिर भी करे नात सां भी करे तिलावत सां भी करे सदके करे खैरात भी करे वाइज़ ऐं खिताब करे जीअं भी मुमकिन थी सके त इन्हीअ नेमत जो तव्हां ख़ूब ज़िक्र कंदा कयो ऐं महबूब जे मीलाद जी नेमत खे मल्हाईंदा कयो छो त इहा का मामूली नेमत नाहे हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस हाणे हिकिड़ी नाद पढ़ंदुसि पोइ असां दुआ वठंदासीं तव्हां खां अॻिते कमु अञा घणो आहे मां त कंहिं ॾिसां बि कोन थो जॾहिं लहंदुसि पंहिंजे मुर्शिदनि जी बि कदम बोसी कंदुसि आयल महिमाननि जा बि हथ चवंदासीं दुआ पिणंदासीं आशिक़ तो फरमाए पियो त कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है होती है तख्लीक में पहले नूर उनका आखिर में हुआ है ज़ुहूर उनका तकवीन जहां है उनके लिए खत्म उन पे नबूवत होती है महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है मीसाक के दिन सब नबियों ने इकरार किया था उनके लिए सुभान अल्लाह अब आते हैं वो सरदार रसूल अब उनकी विलादत होती है महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है अक़सा में जमाअत नबियों की देखी तो फरिश्ते बोल उठे अक़सा में जमाअत नबियों की देखे तो फरिश्ते बोल
खूब जमात होती है, क्या खूब इमामत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद मिलादत होती है, थे जिन्नो बशर भूरो इसका तहज़ीब नबी। ये जिन्न, ये बशर, ये हूरा, ये मलक, ये कुसूरा, ये जिन्ना, सब हुजूर के ताज़ीम के लाए उठी उठा। सुभान अल्लाह। थे जिन्नो बशर भूरो इसका ताज़ीम नबी। क्यों लोग क़याम के मुनकर हैं, क्या इन पे क़यामत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद मिलादत होती है, तहज़ीब का मुनकिर शैतान था, वो देने लगी मरदूद हुआ। तौकीरे नबी जो करते नहीं, ख्वाजा की जमात होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद मिलादत होती है, तहमीद खुदा तौसीफ नबी, तस्बीह व सलाम ताज़ीम नबी। मीलाद नबी की हर महफिल, मीलाद नबी की हर महफिल उन्वान इबादत होती है। कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद मिलादत होती है।